अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलियूं त जामे अनवर अल अलूम पारां जामा मस्जिद कंडियारो में 43 सालियाना दस्तार फज़िलियत कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें एक्टी आलमन 16 हाफ़िज़ सगोरनि जी दस्तारबंदी कराई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे JOI सिंध जा अमीर मौलाना अब्दुल समद हालेजवी, सूबा बलूचिस्तान जा अमीर सेनेटर मौलाना फैज़ मोहम्मद बिरोही, अगूड़ो MPA मुफ्ती नियातुल्लाह दरगाह अमरोड शरीफ जे सैयद सराज अहमद शाह, मुफ्ती अब्दुल रहीम पठान, मौलाना सबतुल्ला जोगी, मौलाना मीर मोहम्मद मीरक, मोहम्मद इदरीस सुमरो, मोहम्मद कासिम सुमरो, अब्दुल रहमान डिंगराज ऐं ॿिन ख़िताब कंदे चयो त दीनी मदरसा इस्लाम जा किला आहिनि, जिते मुस्लमान खे अल्लाह ताला जे हुक्मनि नबी साईं जे सुनत जे तरीक़े मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो दर्स ॾिनो वञे थो। हिननि वधीक चयो त दीनी मदरसनि में अल्लाह जी इबादत, रसूलुल्लाह जी अतात, हर ज़ालिम ख़िलाफ़ बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत ऐं बिना फ़र्क़ जे इंसान जी ख़िदमत बाबति पढ़ायो वञे थो। उन मौक़े ते आलम सगोरनि हुकूमत खां मुतालबो कयो त हुकुमरान दीनी मदरसनि खे बंदि करणु, इन्हनि जे मुंतज़मीन खे परेशान करण खां पासो कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।